सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कारूंजर ते वकीलनि वांगुरु साॻियो मौक़िफ़ आहे। कॉर्पोरेट फार्मिंग ॿियनि मामलनि ते ॻाल्हाइण लाइ असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि। वकीलनि जे वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु हुयो त वकील बिरादरीअ जो एहतराम कयूं था। कारूंजर बाबति असांजो मौक़िफ़ वाज़िह आहे। वकीलनि जा मुतालबा वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॻियां रखियांदासीं। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कंदा पिया हलूं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कारूंजर ते वकीलनि वांगुरु साॻियो मौक़िफ़ आहे। कॉर्पोरेट फार्मिंग ॿियनि मामलनि ते ॻाल्हाइण लाइ असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि। वकीलनि जे वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु हुयो त वकील बिरादरीअ जो एहतराम कयूं था। कारूंजर बाबति असांजो मौक़िफ़ वाज़िह आहे। वकीलनि जा मुतालबा वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॻियां रखंदासीं। अहम अपडेट्स खां अवां खे नाज़रीन हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हलूं त सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कारूंजर ते वकीलनि वांगुरु साॻियो मौक़िफ़ आहे। कॉर्पोरेट फार्मिंग ॿियनि मामलनि ते ॻाल्हाइण लाइ असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि। वकीलनि जे वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु हो त वकील बिरादरीअ जो एहतराम कयूं था। कारूंजर बाबति असांजो मौक़िफ़ वाज़िह आहे। वकीलनि जा मुतालबा वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॻियां रखंदासीं।